अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अॼु पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग में तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली किरे आया, जी किरे आया। सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिरंदा रहो। इहा मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ नेक दुआऊं, नेक तमन्नाऊं अवां जे लाइ जेके हमेशह घुरंदो रहंदो आहियां। ऐं निहायत शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं पंहिंजा नाला, पंहिंजे शहर जो नालो लिखी मोकिलींदा आहिनि। तमामु दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। नज़ीर अटक ऐं हुन खां अलावा शेर सोलंगी ऐं हुन खां अलावा असगर अली थेबो। ऐं इहे टे दोस्त मुंहिंजा पका दोस्त थी विया आहिनि जेको हमेशह कमेंट कंदा आहिनि, मूंखे ॿुधाईंदा आहिनि। ऐं हींअर मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त असीं आहियूं चिनियोट शहर में। चिनियोट शहर जी तमामु जेका मौसम आहे उहा तमामु हिकिड़ी बहितरीनु मौसम आहे ऐं मौसम मींहं वारी मौसम आहे, झोड़ाली मौसम आहे। ऐं हिते ईअं महसूसु थियो त असां को फोर्ट मंडू में आया वेंदा आहियूं, थधे इलाइक़े में आया वेंदा आहियूं। हिते जेको आहे न सर्दी महसूसु थिए पई, अहिड़े गर्मी जे महीने में, जून जे महीने में गर्मी महसूसु थिए पई। तमामु हिकिड़ो बहितरीनु मौसम आहे हितां जी, तमामु ॾिसणु वठां आहे मौसम, अव्हांखे ॾिसणु वठां मिलंदी ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु मौसम। त दोस्तो हींअर मां शेयर कयां पियो ऐं हीअ आहे त जेको आहे चिनियोट शहर जो कब्रिस्तान जितां असीं गुज़ारूं पिया। तमामु हिकिड़ो वॾो कब्रिस्तान आहे जिते जेके आहे हुन पार वियल माण्हू उते दफ़न थियल आहिनि ऐं उन्हनि जी मग़फ़िरत जे लाइ, उन्हनि जी दुआउनि जे लाइ खोड़ सारियूं दुआयूं कयूंसीं। ऐं ॾिसो पिया हीअ पहाड़, हीअ जबल रोज़ जी वट सां, जीअं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, जीअं असांजे सखर रोड़ी में जीअं पहाड़ विच घस खां नज़र ईंदा आहिनि, ठीकु अहिड़ी तरह हीअ ख़ूबसूरत पहाड़, मथो जुड़ियल मौसम तमामु ॾिसणु वटां आहे। ऐं ॾिसो हिकिड़ो बहितरीनु माहौल छायल आहे। तमामु दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो हींअर असीं जेको आहे पंहिंजो जेको पंजाब, सिंध, बलोचिस्तान, KPK ऐं मतिलबु चारे सूबा पाकिस्तान जो टूअर जेको आहे असां मुकमल कयोसीं। मुख़्तलिफ़ कंपनियुनि सां, मुख़्तलिफ़ जेके कंपनियूं ज़रात जे हवाले सां, राय सीड जे हवाले सां असां उहे जेको आहे उन्हनि जी एडवर्टाइज़मेंट कईसीं। ऐं जेको आहे न तमामु हिकु बहितरीनु असांजो टूअर रहियो पूरे पाकिस्तान जो। ऐं अहिड़नि इलाइक़नि में वियासीं, अहिड़नि दोस्तनि वटि वियासीं, अहिड़नि मौसम ॾिठियूंसीं, किथे गर्मी, किथे सर्दी। बहरहाल हिकु ज़िंदगी जो हिकिड़ो जेको मज़ो वरितोसीं, इंजॉय कयोसीं। तमामु दोस्तनि खे मां आगाही ॾियणु चाहियां पियो। ऐं अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजो रहिजी वियो आहे ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त उन्हनि दोस्तनि खे, पहिरीं प्यारनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दीअ में दोस्तो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि सां अची वञे, अव्हांखे मिले बहितरीनु अपडेट। जी हाँ दोस्त, जेके हींअर अव्हां ट्राली ॾिठी, हिन ट्रालीअ ते ही मकाई लोड थियल आहे, मकाई। जी हाँ, मकई जेके खई वञे पियो। ऐं ॾिसो सफ़ा पूरी उहा भरियल हुई मकई जी ट्राली। ऐं ॾिसां हीअ अव्हां जे आॾो मां हीअ अव्हांखे बोर्ड बि पढ़ाईंदुसि। हीअ बोर्ड कहिड़ो आहे ॾिसूं था, हीअ बोर्ड साम्हूं अचे पियो बोर्ड, ऐं बोर्ड बि अव्हांखे ॾेखारींदुसि। तमामु चिनियोट जा जेके माण्हू आहिनि, चिनियोट शहर जा तमामु हिकिड़ा ख़ूबसूरत माण्हू, जीअं मर्द ख़ूबसूरत तीअं औरतूं बि ख़ूबसूरत। तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल ॾिसणु वठां ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो माहौल मिलियो चिनियोट शहर, पंजाब जे बहितरीनु चिनियोट शहर में। ठीकु अहिड़ी तरह कसूर शहर बि वियासीं, जंग शहर बि वियासीं, मुख़्तलिफ़ शहरनि में वियासीं। ऐं हीअ असांजी हिन कंपनी में जेका हीअ कंपनी जो अॻियां पेनाफ्लिक्स लॻल आहे, हुननि जा SM आहिनि। ऐं बीह करे असां सां वीडियोज़ ठाहिराइण जी जेको आहे उन्हनि इहो कयो त बाबा वीडियोज़ ठाहियूं। तमामु उन्हनि दोस्तनि जी पीरी पेरनि जी। ऐं हीअ मूंसां गॾु मुंहिंजो ड्राइवर बि आहे ऐं पूरी टीम आहे। ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु माहौल ठहियलु आहे। ऐं ॾिसो हीअ असांजी कंपनी जो फ्लैट आहे जितां पोयां बीह करे असीं
परफॉर्मेंस कंदा आहियूं। ऐं हीअ आयो बिराज, जी हाँ, चुनाव दरिया चुनाव जी जेके पुल जे तां असीं गुज़रियासीं ऐं अवां दोस्तनि सां इहो शेयर कयो। ॾिसो पिया तमामु हिकु बहितरीनु हिकिड़ो माहौल अवां दोस्तनि जे लाइ हिकु तमामु मतिलबु त इंजॉय कयोसीं। पूरे हिन सफ़र खे इंजॉय कयोसीं, पूरे हिन मंज़िल खे इंजॉय कयोसीं। ऐं चिनोट जे मथां हिकिड़ी ॿुधाईंदो हलां त मथां जेके झूलनि ते माण्हू सफ़र कंदा आहिनि मथां हिकु दरिया जी हिकु कड़ खां ॿी कड़ ताईं जेको वञण वारो झूला हुआ उहे बि असीं ॾिठासीं। उहे बि मां हिन में रिकॉर्ड कया आहिनि अवां दोस्तनि सां, उहे बि मां शेयर कंदो हलंदुसि। ऐं ज़ाहिर आहे गाॾी हलंदड़ गाॾी हुई, इन जे करे जेको आहे जंप या इहो जेको आहे तेज़ रफ़्तार में, छो त उन्हनि जे पोयां असांखे हलिणो पियो जिते जिते उन्हनि जी एक्टिविटीज़ हुजनि पियूं, जिते जिते उन्हनि जो माहौल हुजे पियो, उन्हनि माहौल जे हिसाब सां असांखे उन्हनि सां गॾु रहणो पए पियो। ऐं त ठीकु अहिड़ीअ तरह जीअं अवां ॾिठो त तमामु हिकिड़ो बहितरीनु माहौल ऐं ख़ुशगवार माहौल, बहितरीनु माहौल, जीअं जबल पहाड़ सभु इहे ॾिठासीं। माशाअल्लाह तमामु ॾाढो ज़बरदस्तु लॻो। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टिकंदा टिणंदा रहो। इहा मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, पहिरीं प्यारनि जे लाइ दुआऊं आहिनि। ऐं दोस्तनि खां मां वठंदुसि इजाज़त। जुदा नाफ़िदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधीअ माण्हू वारा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, बिरोइकी, बलोची, पंजाबी, उर्दू जेके ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, सभई ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। इहे नेक दुआऊं अवां जे लाइ। अञा जेको केॾे को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे ऐं पंहिंजो जेको आहे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, त उन दोस्त पहिरीं प्यारे खे इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो, त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां पहिरीं प्यारनि जे मोबाइल में अचे ऐं मिले अव्हांखे हिकु बहितर खां बहितर वीडियो। दोस्तो हीअ तो ई अव्हांखे जेका मां पूरे 1.5 महीने जो सफ़र जेको अव्हांखे मां सिंध, पंजाब, बलोचिस्तान के ऐं जो टूर अवां दोस्तनि सां शेयर कयो। अवां दोस्तनि खे मुंहिंजो हीउ वीडियो कीअं लॻो ज़रूरु कमेंट कंदा ऐं ॿुधाईंदा, राय ॾींदा पंहिंजे हिन वीडियो जे बारे में। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं नेक दुआऊं, नेक तमन्नाऊं अवां दोस्तनि जे लाइ, अवां प्री प्यारनि जे लाइ। वरी मिलूं था तेसी ॿिए वीडियो ते जे लाइ। तेसी ते अवां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जी हाँ दोस्तो, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग में तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली करे आया, जी करे आया। सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टिकंदा टिणंदा रहो। इहा मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ नेक दुआऊं, नेक तमन्नाऊं अवां जे लाइ, जेके हमेशह घुरंदो रहंदो आहियां। ऐं निहायत शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं पंहिंजा नाला, पंहिंजे शहर जो नालो लिखी मोकिलींदा आहिनि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। नज़ीर अटक ऐं हुन खां अलावा शेर सोलंगी ऐं हुन खां अलावा असगर अली थेबो
ऐं इहे टे दोस्त मुंहिंजा पका दोस्त थी विया आहिनि जेको हमेशह कमेंट कंदा आहिनि, मूंखे ॿुधाईंदा आहिनि। ऐं हींअर मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त असीं आहियूं चिनियोट शहर में। ऐं चिनियोट शहर जी तमामु जेका मौसम आहे उहा तमामु हिकिड़ी बहितरीनु मौसम आहे। ऐं मौसम मींहं वारी मौसम आहे, झोड़ाली मौसम आहे। ऐं हिते ईअं महसूसु थियो थो त असां को फोर्ट मंडू में आया वेंदा आहियूं, थधे इलाइक़े में आया वेंदा आहियूं। हिते जेको आहे न सर्दी महसूसु थिए पई, अहिड़े गर्मी जे महीने में, जून जे महीने में गर्मी महसूसु थिए पई। तमामु हिकिड़ो बहितरीनु मौसम आहे हितां जी, तमामु ॾिसणु वठां आहे मौसम, अव्हांखे ॾिसणु वठां मिलंदी। ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु मौसम। त दोस्तो हींअर मां शेयर कयां पियो। ऐं हीअ आहे त जेको आहे चिनियोट शहर जो क़ब्रिस्तान, जितां असीं गुज़ारूं पिया। तमामु हिकिड़ो वॾो क़ब्रिस्तान आहे जिते जेके आहे हुन पार वियल माण्हू उते दफ़न थियल आहिनि। ऐं उन्हनि जी मग़फ़िरत जे लाइ, उन्हनि जी दुआउनि जे लाइ खोड़ सारियूं दुआयूं कयूंसीं। ऐं ॾिसो पिया हीअ पहाड़, हीअ जबल रोज़ जी वट सां, जीअं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, जीअं असांजे सखर रोड़ी में जीअं पहाड़ विच घस खां नज़र ईंदा आहिनि, ठीकु अहिड़ी तरह हीअ ख़ूबसूरत पहाड़, मथो जुड़ियल मौसम तमामु ॾिसणु वटां आहे। ऐं ॾिसो हिकिड़ो बहितरीनु माहौल छायल आहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो हींअर असीं जेको आहे पंहिंजो जेको पंजाब, सिंध, बलोचिस्तान, KPK ऐं मतिलबु चारई सूबा पाकिस्तान जो टूअर जेको आहे असां मुकमल कयोसीं। मुख़्तलिफ़ कंपनियुनि सां, मुख़्तलिफ़ जेके कंपनियूं ज़रात जे हवाले सां, राय सीज जे हवाले सां असां उहे जेको आहे उन्हनि जी एडवर्टाइज़मेंट कईसीं। ऐं जेको आहे न तमामु हिकु बहितरीनु असांजो टूअर रहियो पूरे पाकिस्तान जो। ऐं अहिड़नि इलाइक़नि में वियासीं, अहिड़नि दोस्तनि वटि वियासीं, अहिड़नि मौसम ॾिठियूंसीं, किथे गर्मी, किथे सर्दी। बहरहाल हिकु ज़िंदगी जो हिकिड़ो जेको मज़ो वरितोसीं, इंजॉय कयोसीं। तमामु दोस्तनि खे मां आगाही ॾियणु चाहियां पियो। ऐं अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजो रहिजी वियो आहे ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, त उन्हनि दोस्तनि खे, पहिरीं प्यारनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दीअ में दोस्तो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो, त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि तां अची वञे, अव्हांखे मिले बहितरीनु अपडेट। जी हाँ दोस्तो, जेके हींअर अव्हां ट्राली ॾिठी, हिन ट्रालीअ ते ही मकाई लोड थियल आहे, मकाई। जी हाँ, मकई जेके खई वञे पियो। ऐं ॾिसो सफ़ा पूरी उहा भरियल हुई मकई जी ट्राली। ऐं ॾिसां हीअ अव्हां जे आॾो मां हीअ अव्हांखे बोर्ड बि पढ़ाईंदुसि। हीअ बोर्ड कहिड़ो आहे ॾिसूं था, हीअ बोर्ड साम्हूं अचे पियो बोर्ड, ऐं बोर्ड बि अव्हांखे ॾेखारींदुसि। तमामु चिनियोट जा जेके माण्हू आहिनि, चिनियोट शहर जा तमामु हिकिड़ा ख़ूबसूरत माण्हू, जीअं मर्द ख़ूबसूरत तीअं औरतूं बि ख़ूबसूरत। तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल ॾिसणु वठां, ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो माहौल मिलियो चिनियोट शहर, पंजाब जे बहितरीनु चिनियोट शहर में। ठीकु अहिड़ी तरह कसूर शहर बि वियासीं, जंग शहर बि वियासीं, मुख़्तलिफ़ शहरनि में वियासीं। ऐं हीअ असांजे हिन कंपनी में जेका हीअ कंपनी जो अॻियां पेनाफ्लिक्स लॻल आहे, हुननि जा SM आहिनि। ऐं बीह करे असां सां वीडियोज़ ठाहिराइण जी जेको आहे उन्हनि इहो कयो त बाबा वीडियोज़ ठाहियूं। तमामु उन्हनि दोस्तनि जी पीरी पैरनि जी। ऐं हीअ मूंसां गॾु मुंहिंजो ड्राइवर बि आहे ऐं पूरी टीम आहे। ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु माहौल ठहियलु आहे। ऐं ॾिसो हीअ असांजी कंपनी जो फ्लोट आहे, जितां पोयां बीह करे असीं परफॉर्मेंस कंदा आहियूं। ऐं हीअ आहे उहो बैराज, जी हाँ, चिनियोट चुनाब, दरिया चुनाब जी जेके पुल जितां असीं गुज़रियासीं। ऐं अव्हां दोस्तनि सां इहो शेयर कयो। ॾिसो पिया तमामु हिकु बहितरीनु हिकिड़ो माहौल अव्हां दोस्तनि जे लाइ हिकु तमामु मतिलबु त इंजॉय कयोसीं। पूरे हिन सफ़र खे इंजॉय कयोसीं, पूरे हिन मंज़िल खे इंजॉय कयोसीं। ऐं चिनियोट जे मथां हिकिड़ी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मथां जेके झूलनि ते माण्हू सफ़र कंदा आहिनि, मथां हिकु दरिया जी हिकु कड़ खां ॿी कड़ ताईं जेको वञण वारो झूला हुआ, उहे बि असीं ॾिठासीं। उहे बि मां हिन में रिकॉर्ड कया आहिनि, अव्हां दोस्तनि सां उहे बि मां शेयर कंदो हलंदुसि। ऐं ज़ाहिर आहे गाॾी हलंदड़ गाॾी हुई, इन जे करे
जेको आहे जंप या इहो जेको आहे तेज़ रफ़्तार में, छो त उन्हनि जे पोयां असांखे हलणो पिए पियो ऐं जिते जिते उन्हनि जी एक्टिविटीज़ हुजनि पियूं, जिते जिते उन्हनि जो माहौल हुजे पियो, उन्हनि माहौल जे हिसाब सां असांखे उन्हनि सां गॾु रहणो पए पियो। ऐं त ठीकु अहिड़ीअ तरह जीअं अवां ॾिठो त तमामु हिकिड़ो बहितरीनु माहौल ऐं ख़ुशगवार माहौल, बहितरीनु माहौल, जीअं जबल पहाड़ सभु इहे ॾिठासीं। माशाअल्लाह तमामु ॾाढो ज़बरदस्तु लॻो। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टिणंदा रहो। इहा मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, पहिरीं प्यारनि जे लाइ दुआऊं आहिनि। ऐं दोस्तनि खां मां वठंदुसि इजाज़त। जुदा ना फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधीअ माण्हू वारा, जिए सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, बिरोइकी, बलोची, पंजाबी, उर्दू जेके ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, सभई ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। इहे नेक दुआऊं अव्हां जे लाइ। अञा जेको केॾे को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे ऐं पंहिंजो जेको आहे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, त उन दोस्त पहिरीं प्यारे खे इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो, त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां पहिरीं प्यारनि जे मोबाइल में अचे ऐं मिले अव्हांखे हिकु बहितर खां बहितर वीडियो। दोस्तो हीअ तो ई अव्हांखे जेका मां पूरे 1.5 महीने जो सफ़र जेको अव्हांखे मां सिंध, पंजाब, बलोचिस्तान के ऐं जो टूर अव्हां दोस्तनि सां शेयर कयो। अव्हां दोस्तनि खे मुंहिंजो हीउ वीडियो कीअं लॻो ज़रूरु 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 कमेंट कंदा ऐं ॿुधाईंदा, राय ॾींदा पंहिंजे हिन वीडियो जे बारे में। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं नेक दुआऊं, नेक तमन्नाऊं अव्हां दोस्तनि जे लाइ, अव्हां प्री प्यारनि जे लाइ। वरी मिलूं था तेसी ॿिए वीडियो ते जे लाइ। तेसी ते अव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।